अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान सां ॻाल्हियूं नाकाम, पाकिस्तान पारां दहशतगर्दनि खिलाफ़ कार्रवाई जारी रखण जो ऐलान। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त तालिबान अफ़गान अवाम खे गैर ज़रूरी जंग में धिकण था चाहिनि। पाकिस्तान दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे हामियुनि खे ख़त्म करण लाइ कार्रवाइयूं जारी रखंदो। पंहिंजे बयान में अता तारड़ चयो आहे त इस्तांबुल ॻाल्हियुनि में तकरार जो को अमल जोॻो हल नाहे निकितो। अफ़गान तालिबान सरहद पार दहशतगर्दी रोकण जी ज़मानत ॾियण लाइ तयार न आहिनि। पाकिस्तान जे अवाम खे दहशतगर्दी खां बचाइण लाइ समूरा ज़रूरी क़दम खणंदा रहंदासीं। अमरीकी सदर पारां हिकु भेरो ॿीहर पाक भारत जंग जो ज़िक्र डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाक भारत जंग दौरान 7 नवां ख़ूबसूरत जहाज़ किराया विया। भारतीय वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान जे फील्ड मार्शल खे चयो त जंग कई त वापार न कंदासीं। इएं 24 कलाकनि दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में मामिलो ख़त्म थी वियो। एटमी जंग जी सूरत में असर हर तरफ़ पखड़जनि हा ऐं लखे माण्हू मरनि हा। जंगियूं रोकण में 70% हिसो वापार जो आहे। टोक्यो में बिज़नेस लीडर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हमास विच ओभर मुआहदे जो नंढड़ो हिसो आहे। हमास रवैयो तब्दील न कयो त उन खे ख़त्म करे छॾींदासीं। इसराइल खे हमले जो जवाब ॾियण जो हक़ हासिल आहे। उॾिरोलाल जो फौजी जवान बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। ॻोठ बुढो ॾाहिरी वासी ख़ुदाबख़्श ॾाहिरी सर्च ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे हमले में शहादत माणी। शहीद जो मण अॼु अभाणे ॻोठ आंदो वेंदो ऐं फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वेंदी।